तमाम कीमती ॾाढो माना वज़न आहे जे तव्हांजो तवज्जो हूंदो त इंशाअल्लाह ॾाढी लज़ीज़ छा थो चए मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾो गॾु उहो घर मोहम्मद जे मस्जिद सां गॾो गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहो पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾो गॾु उहो घर इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद वियो हूंदो हाजी सवारो जेको ॾिसी आयो रियाज़ुल जन्नत में हबीबन करीमन जे हुजरे मुबारक सां माण्हू गॾु थींदो आहे उन पासे थंबा जेके ठुल उन्हनि ठुलनि ते कुझु मथे लिखियलु हूंदो हिकिड़े ठुल ते लिखियल आहे उस्तवाने हर्ष हिकिड़े ठुल ते लिखियल आहे उस्तवाने हबीब बाबा हिकिड़े ठुल ते लिखियल आहे उस्तवाने आयशा रज़ियल्लाहु ताला ईअं के मुख़्तलिफ़ ॿिया बि नाला आहिनि उन्हनि हिकिड़ी जाइ ते वफ़द साईं जन मुलाक़ात कंदा घर इहा मस्जिद नबवी एतिरी साईं जन जो घर मुबारक जो दरवाज़ो मस्जिद नबवी में खुलंदो ॿिए पासे ॾिनो सोने अली मुर्तज़ा जो घर बि उते ठहियो उन जो दरवाज़ो बि मस्जिद नबवी में खुलंदो ॿिए पासे ॾिनो इमाम अंबिया जी इन हुजरे मुबारक जो घर बि मस्जिद नबवी में ॿिए पासे ॾिनो शायर उन ॻाल्हि इन शइ जी त जॾहिं बि साईं जन मस्जिद दाख़िल थींदा त पहिरियों अहिड़ी मस्जिद में दाख़िल थींदो मस्जिद खां घर ॾे ईंदा माना विच में छॾो दर छा चई मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾो गॾु उहो घर इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾो गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾो गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो न्याणीअ जो घर ज़रूर करे अबू पंहिंजे न्याणीअ जे घर ते ईंदो पर वाह अबू बकर तुंहिंजो नसीब तुंहिंजी न्याणी भाॻल आहे तुंहिंजो नसीब ई निरालो जो तूं पंहिंजे न्याणी ॾे अची त पंहिंजे जाटे ॾे कहिड़े अदब एतिराम सां निहारी तुंहिंजो जाटो इमामुल अंबिया चई इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं जाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर ऐं जाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾो गॾु उहो घर अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी
ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर खे राज़ आला मुक़द्दर इन घर खे राज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे इन घर में सिद्दीक़ ईंदो रहियो आहे इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे अम्मा बीबी साईं जे हूंदे बि अक्सर मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन हुजरे मुबारक इमाम अंबिया जी ज़िंदगी वारी दुनिया वारी आख़िरी फसाद मुस्तफ़ा सईद जा इन हुजरे वरी अल्लाह ताला खे इहो हुजरो एॾो पसंदि अची वियो जो इमाम अंबिया खे क़यामत ते अल्लाह वरी इन घर में ठाहे छॾियो सैयदना अबू बकर रिवायत में जो इख्तिलाफ थियो छा करणो खपे साहब मशहूर साईं जन जो जसद अतहर किथे दफन इख्तिलाफ सुनो अबू बकर सिद्दीक़ जी इख्तिलाफ में ज़रूरत है मूंखे यादि आहे इमाम अंबिया फरमायो त अल्लाह पंहिंजे नबीअ जो हुन जाइ ते जम्म कराईंदो आहे जिते दफन कराईंदो आहे तंहिंजे करे साईं जन मदार मुबारक अजड़ी शाइर ये छा चई इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर ते गुंबद ठहियल आहे साओ इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर हे उम्मत मोहम्मदी पर मुसलमाननि जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ त पूरी